अऊज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अम्मा बाद फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। दोस्तान, ही माह मुबारक रमज़ान के हवाले से दर्स जो प्रोग्राम रखियो वियो आहे, इन दर्स के उन्वान में जेका आय करीमा तहां खिदमत में मूं अर्ज़ कई है, उनमें इरशाद खुदावंदी है कि माहे रमज़ान वो महीनो आ जह महीने में कुरान करीम के नाज़िल कयो वियो आहे। उहो कुरान जो इंसानन के लाए हिदायत है ऐं वाज़िह दलील है हक़ ऐं बातिल के दरमियान फ़र्क करण के लाए। हाणे इते असां के सोचण जी गाल्हि इहा है त ही जो माह मुबारक रमज़ान है, आखिर इन्हें माह मुबारक रमज़ान में रोज़ा छो फ़र्ज़ किया गया? यह शे एक गौर तलब गाल। इन्हें का अलावा का बे महीने में फ़र्ज़ थियन हा त छा थी हा? इन्हें जे बारे में जेके रिवायात में या तारीख़ के उन्वान से जेका शे मुझे नज़र में गुज़री आ ऐं ख़ुतबा शोबानिया जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शअबान महीने के आखिर में खुतबो इरशाद फरमायो तमाम तर सहाबा के विच में। उन खुतबे में भी इन तरफ इशारो आहे त माह मुबारक रमज़ान वो महीनो आहे जह महीने के तमाम तर महीनन ते फजीलत आहे। फजीलत छो आ छाजे करे आ? उन मां हिक सबब इहो भी आहे कि माह मुबारक रमज़ान वो महीनो आ जह महीने में अल्लाह तबारक व तआला कुरान जड़े अजीम किताब के नाज़िल कयो। यानी कुरान वो किताब आहे जंहिंखे आईन चऊं, कानून खुदावंदी चऊं, उहो हिन माह मुबारक रमज़ान में नाज़िल थियो आ। इने जे करे इन माह मुबारक रमज़ान के एक फजीलत मिली कि अल्लाह तबारक व तआला रोज़न के माह मुबारक रमज़ान में फ़र्ज़ कयो। हाणे ॿी शइ तव्हां जी खिदमत में मां अर्ज़ कंदो वञा त छा अल्लाह जा जेके कानून आहिनि, किताब जेके उन्हनि मां सिर्फ़ हिकिड़ो किताब माह मुबारक रमज़ान में नाज़िल थियो आहे? न, अल्लाह जा जेकी भी किताब है, यानी चार आसमानी किताब तौरेत, इंजील, ज़बूर, कुरान मजीद, ये चारई किताब जेके अल्लाह तबारक व तआला माह मुबारक रमज़ान में नाज़िल कयो। बस इन चईनी किताबन के नाज़िल थियण जे करे भी अल्लाह तबारक व तआला इन महीने के फजीलत ॾिनी ऐं इन ही महीने में रोज़न के फ़र्ज़ कयाई ताकि बंदा जेके मुझे आईन ऐं कानून ते अमल करे मुझे करीब थियनि। माह मुबारक रमज़ान के हवाले से खुतबा शोबानिया के चंद जुमलन के शुरू करण खां पहिरियां ताजी खिदमत में अर्ज़ करण चाहियां थो कि माह मुबारक रमज़ान जीअं ई अचे थो त असांखे कहिड़ो दर्स थो ॾिए कि असांखे छा करणु घुरिजे। अज़ीज़ान, माह मुबारक रमज़ान में खोड़ सारी इबादत, लेकिन उन मां मुख्तसर कुछ शयूं तव्हांजी खिदमत में मां अर्ज़ करण चाहियां थो, पोइ बाद में तव्हांखे ॿुधाईंदुसि कि माह मुबारक रमज़ान जी फज़ीलत छा आहे रसूल खुदा जी ज़बान। सब खां पहिरीं ॻाल्हि त माह मुबारक रमज़ान जी शुरुआत जेका आहे, यानी जेको माह मुबारक रमज़ान अचे थो त इहो असांखे दर्स थो ॾिए त ऐ बंदा पूरे साल में तू ख़ालिक कायनात जे बारगाह खां गाफ़िल रहे ऐं इहो मायूस रहे अलाए गुनाह मुआफ़ थींदा अलाए कोन थींदा। माह मुबारक रमज़ान अचण सां इंसान के इन शइ जी ताक़ीद थो करे त हिन महिल ताईं जेका तो में तुंहिंजे अंदर मायूसी हुई, परेशानी हुई, हाणे उहा मायूसी ऐं परेशानी ख़त्म। हाणे अल्लाह जे बारगाह में तू अच, अल्लाह तुंहिंजा गुनाह मुआफ़ करे छॾींदो। पहिरियों पहिरियों माह मुबारक रमज़ान जो इहो दर्स आहे असांजे लाइ। ऐं ॿियो दर्स त माह मुबारक रमज़ान जे शुरू थियण सां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। जीअं ही रमज़ान शरीफ शुरू थींदो आहे
अल्लाह जे रहमत जा दरवाज़ा खुली वेंदा। पो खुलियल दरवाज़नि मां खुश नसीब आहे बंदो जो उन मां कुछ न कुछ फैज़ हासिल करे सघे। अल्लाह तो पंहिंजा दर खोले तो छॾे, पर बंदो भी तो अचे न, अची करे खालिक कायनात जे दरवाज़े ते झुके ऐं अल्लाह खां रहमत हासिल करे। हाणे फर्ज़ कयो अगर माह मुबारक रमज़ान में अल्लाह तबारक व तआला जा दरवाज़ा खुलियल हुजन रहमत जा, लेकिन बंदो उन मां फ़ाइदो हासिल न करे तो को कसूरवार बंदो आहे। खालिक कायनात हर वक्त उन ते रहम जी निगाह कयो। टी शइ त माह मुबारक रमज़ान जे शुरू थियण सां अल्लाह तबारक व तआला शैतानन खे जकड़े छॾींदो आहे। माना शैतान जंजीरन में बधजी वेंदा ऐं इंसान पोइ बि गुनाह थो करे। हिकिड़ो सवाल इंसान जे ज़हन में अचे थो, खालिक कायनात शैतानन खे जकड़े थो छॾे जंजीरुन में, लेकिन उन जे बावजूद भी इंसान गुनाह करे थो, त इन जो जवाब तव्हांखे ॾींदो हलां त इंसान इन जे बावजूद गुनाह करे थो कि शैतान बदला इहो इन जे करे गुनाह थो करे जो इहो इंसान शैतान जो पैरोकार ठही वेंदो आहे। जॾहिं इहो इंसान शैतान जो पैरोकार ठही वेंदो आहे, उन शैतान जे फिक्र खे पंहिंजे दिमाग़ में समाए छॾींदो आहे, त पोइ चाहे माह मुबारक रमज़ान हुजे या माह मुबारक रमज़ान खां हटी करे को ॿियो महीनो हुजे, उन्हनि सभिनी महीननि में ही शैतान जो मुती रहंदो, अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में नथो अची सघे। हाणे चौथी शइ जेका आहे माह मुबारक रमज़ान में जेका असांखे करणु घुरिजे, जेको ख़ुतबा शोबानिया मां नतीजो था कढूं, रोज़े जे हुरमत जो ख्याल रखणु घुरिजे। असां वटि छा थींदो आहे, असां वटि इहो थींदो आहे, अक्सर करे असां दोस्तनि खे चवंदा आहियूं साईं माह मुबारक रमज़ान आहे, कुझु एहतराम कयो, दोस्त रोज़नि सां, मोमिनीन रोज़नि सां तव्हां कुझु ख्याल रखो, पाण रोज़ा रखो। त जवाब इहो ईंदो आहे असां वटि को अन्न खुटल आहे न। इन जो इहो मतिलबु कतई कोन्हे। इन रोज़े जो फर्ज़ थियण अल्लाह जे तरफ़ां हिकु रहमत आहे कि खालिक कायनात एतिरे असां जेके आहियूं इंसान गुनाहगार हुजण जे बावजूद हिकु दफ़ो एतिरी करम नवाज़ी कई कि रोज़ो फर्ज़ करे पंहिंजे करीब पियो करे, न कि इन जे करे त तव्हां वटि अन्न आहे या कोन्हे। इहो हिकिड़ो मतिलबु अजीब नज़रियो आहे जेको सुठो कोन्हे। रोज़े जो हुरमत जो ख्याल रखो। माण्हू छा कंदा आहिनि साईं, हाणे असां बसि सिगरेट पियूं था, साईं तव्हां रोज़ा आहे त साइड ते थियो। मां इहो सभिनी खे दर्स ॾियणु थो चाहियां, ॿुधाइणु थो चाहियां त ॾिसो माह मुबारक रमज़ान जे रोज़े जो ख्याल रखो, हुरमत जो ख्याल रखणु ज़रूरी आहे। इते इहो छो नथा करे सघूं असां कि असांजो को महिमान अचे या पंहिंजो पाण असां खणी साइड ते थियूं, रोज़ेदार जो एहतराम कयूं। लेकिन असांजो मुआशरो एतिरे क़दुरु पस्त थी चुको आहे, रोज़ेदार खे चवंदासीं साईं तव्हां थोरो साइड थियो ताकि असां पंहिंजो कमु करे वठूं। इहा ॻाल्हि में इंतिहाई दुरुस्त कोन्हे। रोज़े जे हुरमत जो ख्याल रखणु घुरिजे। ऐं ॿियो माह मुबारक रमज़ान जा जेके रोज़ा अचनि था, माह मुबारक रमज़ान जे अचण सां आख़िर असांखे कहिड़ी शइ यादि ॾियारी थी वञे खालिक कायनात जे तरफ़ां। माह मुबारक जे अचण सां अल्लाह तबारक व तआला असांखे ॿुधाइण थो चाहे त इन रोज़े रखण सां क़यामत जे बुख ऐं उञ खे यादि कयो। जेको ही थोरे लहज़े में बुख ऐं उञ तव्हां बर्दाश्त नथा करे सघो, त पोइ गुनाह करण खां पोइ क़यामत में जेका बुख ऐं उञ हूंदी उन गुनाह जे सज़ा में उन कीअं बर्दाश्त कंदो। इहो बि हिकिड़ो दर्स आहे। ऐं मोहताजनि गरीबनि मिस्कीननि जी मदद करणु घुरिजे। माह मुबारक रमज़ान में ॾिसो फितरा वग़ैरह इहे सॼो सिस्टम आहे, इहो सिर्फ़ु इन जे करे सिले रामी करणु घुरिजे। इहो बि ख़ुतबा शोबानिया जो हिकिड़ो हिसो आहे। ऐं उन सां गॾोगॾु मोमिनीन खे इफ़्तारी कराए, मोमिनीन खे इफ़्तारी कराए। इफ़्तारी मतलब छा, माना जेको मोमिन रोज़ो रखे थो उन खे वरी रोज़ो खोलराए। छा सवाब आहे? रिवायात में ये अल्फाज मिलन था त जेको शख्स रोज़ो रखे थो अल्लाह तबारक व तआला उन खे जेतिरो सवाब ॾिए थो, हाणे जेको उन खे रोज़ो खोलराए थो उन खे ओतिरो ई सवाब मिलंदो। हिकिड़ो शख्स आयो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, या रसूल अल्लाह आऊं चाहियां थो कि इफ़्तारी जो सवाब हासिल करियां, लेकिन मूं वटि एतिरी वुसअत कान्हे, का ताक़त कोन्हे। जीअं असां वटि उमूमन थींदो आहे साईं रोज़ा था खोलायूं, ही ताम हुजे, ही हुजे, ही हुजे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ताम, लेकिन रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ए शख्स अगर तो वटि नाहे कुझु बि पर खजूर अगर अथई न उन जे अध हिस्से सां कंहिं रोज़ा जे रोज़े खे इफ़्तारी कराईंदे तोखे उहो ई सवाब मिली सघे। ऐं उन खां पोइ असां वटि सिर्फ़ु अक्सर करे इन शइ तरफ़ तवजो हूंदी आहे माह मुबारक रमज़ान में कि साईं मां खाईंदुसि पीअंदुसि कोन, मूंखे रोज़ो। लेकिन ख़ुतबा शोबानिया
में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था त रोज़ो सिर्फ खाइण पीअण जे छॾण जो नालो कोन्हे, बल्कि रोज़ो पंहिंजे पूरे आज़ा जी हिफ़ाज़त करण जो नालो आहे। अख खे रोज़ो हुजे, कननि खे रोज़ो हुजे, ये छा मतलब? अख खे रोज़ो हुजे माना गुनाह जे तरफ़ असां नज़र न कयूं। कननि खे रोज़ो हुजे यानी गुनाह जिन शयुनि जे ॿुधण सां गुनाह उहो असां न ॿुधूं। ज़बान सां गिला गीबत न कयूं, माना इहो को ज़बान जो रोज़ो आहे। हिते हिकिड़ो वाक़ियो तव्हांजी ख़िदमत में मां अर्ज़ कंदो वञा त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में साईं जन पंहिंजे घर खां मस्जिद नबवी जे तरफ़ अची रहिया हुआ। उते ॿ औरतूं जेके हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पियूं माह मुबारक रमज़ान में। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां खां गुज़रनि पिया। जीअं जो गुज़रिया त उहा रोज़ाए त औरत ॿी औरत जेका हुई उनखे घटि वधि पई ॻाल्हाए, माना अजीब क़िस्म जा अल्फाज़ जेके रोज़े जी हालत में न करणु घुरिजनि। त रसूल ख़ुदा उन्हनि खे रोकियो, इहो सुठो कोन्हे को। पाण आया मस्जिद में अचण खां बाद में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत खे घुरायो जिन खे रोज़ो हुयो। उहा माई आई, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सहाबी खे चयो त हिन खे खाधो खणी ॾियो त खाए। त उहा औरत दाऊं करण लॻी, या रसूल अल्लाह मूंखे रोज़ो आहे। रसूल ख़ुदा फरमाए रोज़ो इन जो नालो थोड़ी आहे कि बुख ऐं प्यास बर्दाश्त कयो। रोज़ो इन जो नालो आहे कि सभिनी आज़ा जो हिफ़ाज़त कयो। तव्हां हाणे त घारियूं कयो, तव्हां हाणे त घटि वधि पे ॻाल्हायो, तव्हांजो इहो रोज़ो कहिड़े क़िस्म जो आहे? रोज़ो इन जो कोन्हे को त बसि असां खाइण छॾियोसीं सुबुह जे आज़ान खां वठी शाम जे आज़ान ताईं बसि असांजो रोज़ो थी वियो। न दोस्तान, रोज़ो इनखे चवंदा आहिनि कि तमाम तर आज़ाए जिस्म जे मथां इंसान कंट्रोल करे अल्लाह जी ख़ातिर, इन जो नालो रोज़ो आहे। माह मुबारक रमज़ान असांखे इहो दर्स थो ॾिए। ऐं उन सां गॾोगॾु माह मुबारक रमज़ान इहो बि असांखे ॿुधाइण थो चाहे त ऐ अल्लाह जा बंदा, जीअं ई आऊं तव्हां वटि अचां त अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में तौबा कयो, इस्तिग़फ़ार कयो ऐं अल्लाह जे बारगाह में अची झुको, न्याज़ ऐं निवड़त कयो। जेकी गुनाह थी विया उनजी मग़फ़िरत कयो दुआउनि जे ज़रिए सां, तवस्सुल जे ज़रिए सां। आइमा मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम सां तवस्सुल करण जे करे, हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तवस्सुल करण जे करे पंहिंजे गुनाहनि खे मुआफ़ कराए। अच्छा, हिकिड़ी शइ जेका माह मुबारक रमज़ान जे अचण सां यानी कसरत सां बयान कयल आहे कि माह मुबारक रमज़ान में उहा शइ करणु घुरिजे, तिलावत क़ुरान करीम। तिलावत क़ुरान करीम छाजे करे? रिवायतुनि में अल्फाज़ मौजूद आहिनि तिलावत क़ुरान करीम इन जे करे जो हर शइ जे लाइ बहार आहे, लेकिन क़ुरान करीम लाइ बहार माह मुबारक रमज़ान। हाणे जेको आहे ई बहार क़ुरान जे लाइ, अगर उन में भी इन बहार वारी मौसम में बसा कुरान के न पढ़ूं तो कुरान के कदे पढ़ी सघूं था। हाणे ते हिकिड़ो नुक्तो तव्हांजी ख़िदमत में मार्ज़ कंदो वञा त जॾहिं बहार जी मौसम शुरू थींदी आहे त हमेशह उन मौसम मां फ़ाइदो उहो वठंदो आहे, उन ख़ुशबुनि मां फ़ाइदो उहो वठंदो आहे जंहिंजी नक वारी हिस सालिम हुजे, त बहार जे ख़ुशबुनि मां फ़ाइदो उहो ई वठंदो। त हिते माह मुबारक रमज़ान कुरान लाइ बहार, त इन कुरान मां फ़ाइदो ऐं माह मुबारक रमज़ान मां कुरान जे ख़ुशबू मां फ़ाइदो उहो हासिल करे सघे थो जंहिंजी दिलि पाक हूंदी ऐं पाक करणु चाहींदी। ऐं ॿी शइ त सलवात कसरत सां पढ़णु, सलवात जो वॾो फ़ाइदो आहे ऐं माह मुबारक रमज़ान में सलवात कसरत सां पढ़णु घुरिजे। इहो बि माह मुबारक रमज़ान जे अचण सां असांखे हिकु दर्स थो मिले। ऐं ज़ुल्म ऐं सितम खां परहेज़ करणु, खुश अखलाकी इख्तियार करणु घुरिजे। ये सब खुतबे शोबानिया में या मुख्तलिफ जायन तां ये शयूं अख़ज़ करे तव्हांजी ख़िदमत में मूं अर्ज़ कयूं। आख़िर में हिकु फरमान तव्हांजी ख़िदमत में मार्ज़ करियां त माह मुबारक रमज़ान जे हवाले सां मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछन था कि या रसूल अल्लाह हिन महीने में सब खां अफजल तरीन अमल केड़ो? रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था त हिन महीने में सब खां वधीक अफजल तरीन अमल इहो आहे कि इंसान पंहिंजे गुनाह खे तरक करे। जॾहिं गुनाह खे तरक कंदो त इहो समझो त हिन महीने में सब खां वधीक अफजल तरीन अमल अंजाम ॾिनी। गुनाह खे तरक करे मतलब छा? मतलब थोड़ो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करे वञा वज़ाहत जे उनवान सां। मसलन फर्ज़ कयो नमाज न पढ़ण गुनाह, इन न पढ़ण खे तरक करे माना नमाज पढ़े, रोज़ो न रखण गुनाह,
रोज़ो न रखण छॾे रखे माना सवाब थींदो, माना गुनाह खे तरक कंदो ईंदो। गीबत करण गुनाह, माना गुनाह, उन गुनाह खे तरक करे, माना कंहिंजी गीबत न करे। गाना ॿुधण गुनाह, उन गुनाह खे छॾे ॾिए, तरक करे, माना गाना न ॿुधे। हराम जे तरफ़ नज़र करण, नामहरम जे तरफ़ नज़र करण, इहो गुनाह आहे। हाणे इन गुनाह खे तरक करे छॾे ॾिए, माना सम्झो त हिन अफ़ज़ल तरीन अमल अंजाम ॾिनो। ग़रीबनि जी मदद करण, क़ुरान पढ़ण, माना इहे सभु शयूं जेके आहिनि इंसान अंजाम ॾिए त कंहिं आला मक़ाम ते पहुची सघे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।